Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. इरसा तरफ़ा हलंदड़ ख़रीफ़ जी मुंद में सिंध के हिस्से जो पानी न ॾियण जा ख़तरनाक नतीजा साम्हूं अची विया। पानी घटि मिलण सबबि सिंध में सारियाले फ़सल जी पोखी 90% मुतासिर, कमंद 39% ऐं वोण 8% घटि पोखी वोणनि जी 8% घटि पोखी थी। सरकारी दस्तावेज़नि में इंकशाफ थियो आहे त सिंध में पानी खोट सबबि सारियालो फ़सल रुगो 10% पोखिजी सघियो। हाणे सारियुनि जा हाइब्रिड ॿिज पोखे सघजनि था, पर पैदावार घटि थींदी। एक्सपोर्ट थींदड़ एरी चांवर बि पोखे न सघिबा। इरसा में सिंध जे नुमाइंदे ज़ाहिद जोड़ेजो जो चवणु आहे त दरियाई वहकरनि में वाध बावजूद गुड्डू बैराज वटि वहकरा घटिजी विया। सिंध खे पाणी जी फरहामी वधाई वई। सिंध में पानी खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज पिणु। बख्शापुर ऐं भरपासे में पानी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो सिंध बलोचिस्तान रोड ते धरणो, ट्रैफ़िक मुअत्तल। बदीन ज़िले में पानी खोट ख़िलाफ़ तलहार, पंगरियो मलकानी शरीफ़ में बुख हड़ताल ऐं धरणा। 13 जुलाई ते मलकानी शरीफ़ में शटरबंद हड़ताल ऐं पंगरियो ज़िलो रोड ब्लॉक करण जो ऐलान। कच्ची पुल में पानी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो धरणो। मेहड़ में पानी खोट ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां एहतजाज कयो वियो। राधण जे आबादगारनि जो बि पानी खोट ख़िलाफ़ आपाशी खाते ख़िलाफ़ धरणो। कुबो सईद ख़ान में STP जे सर ते आबादगारनि जो धरणो। नओं कोट में रिढ़ शाख मां पानी चोरी जी शिकायत ते हटायल दारोगे पानी चोरी जी वीडियो वायरल करे छॾी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी हिदायत ते इज़ाफ़ी सिक्योरिटी वापसि वठण जो अमल शुरू। क़ौमी असेंबली जे स्पीकर, डिप्टी स्पीकर शीरी मज़ारी, परवेज़ खटक समेत केतिरनि ई वफ़ाक़ी वज़ीरनि खां इज़ाफ़ी सिक्योरिटी वापसि वरिती वई। सेनेट चेयरमैन खे मिलल नफ़री बरक़रार रहंदी। वफ़ाक़ी वज़ीरनि वटि इस्लामाबाद पुलिस जा रुगो ॿ अहलकार मुक़रर हूंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान काबीना जे गुज़िरियल इजलास में प्रोटोकॉल घटाइण जो फ़ैसिलो कयो। पाकिस्तान में बिलावल की CV मेरे पास है, वो मेरे दिल का जानी है, इसलिए वो रौनक है सियासत। कश्मीर में भी उसका जाना बड़ा ज़रूरी है, उसके बगैर तो बेमज़ा है काम। मरियम नवाज जो ज़बान इस्तेमाल कर रही हैं वो गैर ज़िम्मेदाराना है। उनको अपने लबो लहजे पर गौर करना चाहिए। कोई कश्मीरी एक दूसरे को जानता है। किसी डब्बे से वोट ज्यादा नहीं निकलने, सिर्फ ये है कि बल्ले के निशान के वोट ज्यादा निकलने हैं, जिसकी आपको तकलीफ है। और ये तकलीफ जो है सियासी तकलीफ अल्लाह ही आपकी दूर कर सकता है। बिलावल भुट्टो ज़रदारी जी CV मूं वटि आहे। हू पाकिस्तानी सियासत जी रौनक आहे। मरियम नवाज़ गैर ज़िम्मेवारानी ॿोली इस्तेमाल करे रही आहे। खेसि पंहिंजे लहजे ते ध्यानु ॾियणु घुरिजे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त अफ़गानिस्तान में सुलझल तालिबान ज़ोर वठी रहिया आहिनि। इहे बंदूक सां फ़ैसिला करण वारा न आहिनि। तालिबान सां ॻाल्हियूं करणु रुगो पाकिस्तान न, समूरे ख़िते जी ज़रूरत आहे। अमरीका खे अॾा न ॾियण जो फ़ैसिलो अटल आहे। हुकूमत ऐं ऑपोज़िशन अफ़गानिस्तान में अमन जी बहाली लाइ हिकु पेज ते आहिनि। अफ़गानिस्तान में अमरीकी फ़ौज जी वापसीअ बैदि तालिबान जे हमलनि में तेज़ी। कंधार में अफ़गान तालिबान ऐं अफ़गान सिक्योरिटी फोर्सिस में चक्रियूं जारी। सिक्योरिटी ख़दशनि सबबि कंधार में भारतीय काउंसिल ख़ानो अञातल मुदे ताईं बंदि कयो पियो। भारतीय परॾेही खाते मूजिबि कंधार में छिकताण सबबि काउंसिल ख़ाने जो अमलो वापसि घुरायो पियो आहे। सिंध में माण्हू धड़ाधड़ PTI में शामिल थी रहिया आहिनि। कराची में सिंध सरकार जा कम बि वफ़ाक़ करे रहियो आहे। PP हुकूमत जी नाअहली सबबि कराची खां सखर ताईं माण्हू गदिलो पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी जो चवणु आहे त सिंध हुकूमत वफ़ाक़ जे कमनि ते बि पंहिंजे नाले सां इश्तिहार हलाए रही आहे। कराची में कब्ज़ा बि वफ़ाक़ी हुकूमत ख़तमु कराए रही आहे। इहो तासुर ग़लति आहे त PTI सरकार कराची खे नज़रअंदाज़ करे छॾियो।
नवाज लीग जी नायब सदर मरियम नवाज जी कश्मीर में चूंड मुहिम जारी। मरियम नवाज अॼु झेलम में रैली बाद हटियाबाला में जलसे के खिताब कंदी। उमरकोट में ASI ऐं वॾो मुंशी भुंगलाए अगवा जे वाक़ियनि में मुलविस करार। अदालती हुकुम ते खोखरापार थाणे जे वॾे मुंशी उस्मान समेजो ऐं सिटी थाणे जे ASI करीम बख्श खोसो ख़िलाफ़ केस दाख़िल। अहलकारनि मथां शहरनि खे अगवा करे वारसनि खां भुग घुरण जा इल्ज़ाम। SSP उमरकोट ॿिन्ही अहलकारनि खे मुअतल करे छॾियो। केस दाख़िल थियण बाद अहलकार मिंथमेड़ काफ़िलो वठी फरियादी धुर वटि पहुची विया। केस तां हथ खणण लाइ मिंथो। पनुआकिल में चोरनि ते तशद्दुद जे पलांद में ॿिनि ॻोठाणनि जे अगवा बाद तज़लील वारे वाक़े में अॻु भराई। पुलिस 14 जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा करे छॾी। SSP सखर इरफान समू जो चवणु आहे त जंहिं औताक ते ॻोठाणनि जी तज़लील थी उनखे बाहि ॾिनी वई आहे। केस में नामज़द समूरनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं कार्रवायूं जारी रहंदियूं। पनुआकिल में गुज़िरियल ॾींहुं ॻोठाणे नज़ीर ऐं उबैद जतोई खे अगवा बाद तज़लील जो निशानो बणायो पियो। गढ़ी यासीन भरिसां मूंगरबाह में मासूम भाउ भेण ॿुॾी फौत। ॻोठ ग़ुलाम मुस्तफ़ा शर में 3 वरनि जी शकीला ऐं 2 वरनि जो आसिफ शर वाह में ॿुॾी फौत थी विया। मासूम भाउ भेण जा लाश घर पहुचण ते कोहराम बरपा। दादू भरिसां चोरनि जा पेरा खणण तां हथियारबंदनि हथां मारिजी वियल 2 ॻोठाणनि जी तदफ़ीन। गुज़िरियल ॾींहुं ढोर चोरी थियण तां चोरनि जा पेरा खणी वेंदड़ ॻोठाणनि मथां हथियारबंदनि फायरिंग कई हुई। नतीजे में मंठार ऐं तालिब शाहाणी मारिजी विया हुआ। वाक़े बाद शाहाणी ऐं जतोई धुरनि में छिकताण। लाहौर जे डिफेंस वारे इलाइक़े में मॉडल नायाब मुबैना तशद्दुद बाद घुटा ॾेई क़त्ल। सनस वेगे भाउ जी फरियाद ते क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त फरियादी मोहम्मद अली मौजब नायाब संदन वेगी भेण आहे ऐं हू डिफेंस फेस 5 वारे इलाइक़े में अकेली रहंदी हुई। अॼु संदस घर वियो त लाश ज़मीन ते पयल हो। घर जे बाथरूम जी ॾियारी बि टुटल हुई। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी। गौसपुर में ऐं शदादकोट में कारे जी तहमत मढ़े 2 नारियूं बेदर्दी सां क़त्ल। गौसपुर जे ॻोठ मारिक भयो में जवाबदार ख़ादिम भयो पंहिंजी घरवारी शाहिदा भयो ते बंदूक जा फायर कया। शदादकोट जे ॻोठ आज़म बिरोही में जवाबदार न्याज़ बिरोही पंहिंजी भाॼाई नज़ीरा बिरोही खे गोलियुनि जी बख बणाए फरार। ॿिन्ही नारियुनि जा लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण में नाकाम। लाहौर में गन पॉइंट ते मेडिकल जी शागिर्दियाणी खे मुबैना जिनसी ज़्यादती जो निशानो बणाईंदड़ जवाबदार गिरफ़्तार। पुलिस मौजब मॉडल टाउन मां जवाबदार हबीबुल्ला खे गिरफ़्तार कियो वियो। शागिर्दियाणी इल्ज़ाम हयो त जवाबदार खेसि वज़ीर आज़म कर्ज़ स्कीम तहत पैसा ॾियण बहाने घुराए गन पॉइंट ते ज़्यादती कई। ऐं कश्मीर में ज़ख़्मियुनि खे एम्बुलेंस मिलण चैलेंज बणियल। रोड हादसे में ज़ख़्मी थियल पुलिस अहलकार समेत 2 ॼणनि खे ढोरनि जो गाह खणण वारे रिक्शा ज़रिए अस्पताल मुंतक़िल कयो। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शामिल कयूं था हिन ब्रेक खां।